चीन जे पीपुल्स लिबरेशन आर्मी की 97वीं योम तासीस की रावलपिंडी में तकरीब। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा की खास मेहमान तौर शिरकत। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा पारा पीपुल्स लिबरेशन आर्मी की क़यादत रैंक्स के वाधायूं। बिन तरफ़न लागापन की वधिक मज़बूत करण के असम जो वर्षा। सीपेक दिफ़ाई सहकार इलाक़ाई अमन लाइ गॾिजी कम करण जो भी असम। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जो चवणु आहे त चीन ऐं पाकिस्तान विच में मिसाली दोस्ती है। चीन की तरक्की ऐं अमन लाइ पीपुल्स लिबरेशन आर्मी जो किरदार वाखाण जोॻो आहे। जुडिशल कमीशन जस्टिस रिटायर्ड तारिक मसूद ऐं जस्टिस रिटायर्ड मज़हर आलम के एडॉक जज तौर मुक़ररी की मंजूरी ॾेई छॾी। चीफ जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा की सदारत जुडिशल कमीशन के इजलास में जस्टिस मुनीब अख्तर बिन एडॉक जजन के नालन की मुखालफ़त कई। ज़रियन मूजिब जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस याया आफरीदी जस्टिस रिटायर्ड मज़हर आलम मियां खेल के नाले की मुखालफ़त कई। इलेक्शन कमीशन जो सुप्रीम कोर्ट के मखसूस सीटन के फैसले से अमल दरामद जो फैसलो। एक सियासी पार्टी तरफा चीफ इलेक्शन कमिश्नर के निशानो बनाने की सख्त मज़म्मत कई पई। पधराई मूजिब इलेक्शन कमीशन पीटीआई इंट्रा पार्टी इलेक्शन के दुरुस्त करार ननो। इलेक्शन कमीशन ते इल्ज़ाम लगाइण इंतहाई नामुनासिब रवैयो आहे। इलेक्शन कमीशन आइन ऐं कानून तहत कम कंदो रहंदो, कंहिंजे भी दबाव में न ईंदो। इलेक्शन कमीशन कंहिं भी गलत फैसले की गलत तशरीह नाहे कई। लीगल टीम के फैसले के कंहिं नुक़्ते ते अमल दरामद में रंडक आहे त निशानदही करे चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबरनि खां इस्तीफ़ा जो मुतालबो खिल जोॻो आहे। पीटीआई इंट्रा पार्टी इलेक्शन केस ॿुधणीअ लाइ मुक़रर। इलेक्शन कमीशन केस की कॉज लिस्ट जारी करे छॾी। ॿुधणी 23 जुलाई ते थींदी। बैरिस्टर अली गौर ऐं रऊफ़ हसन के नोटिस जारी। मुल्क में का अमरियत नाहे, राय के ॿुधणु घुरिजे। मुस्लिम लीग नून मौक़िफ़ वाज़िह कयो आहे त आइन जो तहफ़्फ़ुज़ कबो। उम्मीद आहे त मख़सूस सीटन बाबत सुप्रीम कोर्ट जो तफ़सीली फ़ैसिलो जल्द अची वेंदो। वज़ीर आज़म के सियासी मामलन बाबत सलाहकार राणा सनाउल्लाह जूं ख़ानगी टीवी सां ॻाल्हियूं। संदो चवणु आहे त इलेक्शन कमीशन आज़ाद इदारो आहे। मख़सूस सीटन जो मामलो स्पीकर वटि आयो हो त हू पंहिंजो फ़ैसिलो ॾेई सघे थो। इज़त ऐं एहतराम सां फ़ैसिले ते राय भी ॾेई सघिजे थी ऐं तनक़ीद करण जो भी हिकु तरीक़ेकार हूंदो आहे। लाहौर की देथरगढ़ी टोड़ अदालत के हुक्म ते पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी कोट लखपत जेल मुंतकिल। शाह महमूद कुरैशी वीडियो लिंक वसीले पेशी ऐं पुलिस केस मुंतकिल तौर कोट लखपत जेल मुंतकिल करने की दरख्वास्त कई हुई। पीटीआई अगवान 9 मई दौरान भंजट्रा ऐं हंगामन में मुलविस हुजण के इल्ज़ाम हेठ अडियाला जेल में कैद हो। सरकारी स्कूलन या अस्पतालन के धमाके से उड़ायो या पुलिस ऐं फौज के उहदेदारन के घरन के तबाह कयो वञे। अमन अमान की सूरत हाल ख़राब करण जा इहे ॿई तरीक़ा आहिनि। पाबंदी मड़ियल तंज़ीम टीटीपी सरबराह नूर वली महसूची गुजी फ़ोन ते ॻाल्हि ॿोल साम्हूं अची वई। सिक्योरिटी ज़रियन मूजिब फ़ोन कॉल में नूर वली पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाइन में अहमद हुसैन उर्फ गढ़ हाजी साकिब गंडापुर के हिदायतूं ॾींदे चई रहियो आहे त कंहिंखे ख़बर न पवे त इहो सभु कुझु हुन ॿुधायो। जेकॾहिं को पुछे त पंहिंजे ज़िम्मे खणी वञिजो। कंहिं भी रीत इन कार्रवाईअ जो खेसि हिसो न बणायो वञे। संगरार में अगवा थी वियल प्रिया कुमारी की बाज़ियाबी लाइ संदसि माउ ऐं पीउ जी अॻवाणीअ में कराची के टे तलवार वटि 7 कलाकनि खां धरणो जारी। रोड खाली करण लाइ आयल पुलिस मुज़ाहिरीन ते कड़की पई लठबाज़ी। केतिरा ई गिरफ़्तार एहतजाज कंदड़नि पारां धरणो ख़त्म करण का इनकार। पुलिस की लठबाज़ीअ में सहाफ़ी ऐं कैमरामैन भी ज़ख़्मी। पुलिस तशदद ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो एहतजाज। सूबाई घरू वज़ीर जावद हसन लंजाद धरणे दौरान सहाफ़ियुनि ऐं कैमरामैन ते तशदद जो नोटिस वठी छॾियो। रिहाइशी ॾखण मामले की हिदायत करे छॾी। सहाफ़ी बिरादरी से कंहिं भी क़िस्म की ज़्यादती बर्दाश्त न कई वेंदी। घरू वज़ीर पारां ख़ातिरी। कॾहिं ॿुधायो वञे थो त प्रिया कुमारी चोलिस्तान में आहे त कॾहिं वरी ॿिए पासे जा दिलासा ॾिना पिया वञनि। हाणे सब्र न थींदो। असांजी कंहिंसां भी का दुश्मनी नाहे। बस इहो ॿुधायो वञे त प्रिया कुमारी कॾहिं बाज़ियाब थींदी। हाणे ॾींहं न पर कलाकनि जो वक़्तु आहे। प्रिया कुमारी जी अमर जो चिता। लाड़काने नसीराबाद कश्मीर में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा। अलामती बुख हड़ताल। 3 साल गुज़रण बावजूद इंतज़ामिया न्याणीअ जी बाज़ियाबी लाइ कख भञी बीणो न कयो। रुगो दिलासा ॾिना पिया वञनि। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ताईं एहतजाज जारी रहंदो। मुज़ाहिरीन जो चिता। लाड़काने वेझो मोटरसाइकिल वण से टकराइजण सबब नौजवान अब्दुल वहाब चांडियो फोत। इलाइक़े वासिन मूजिब नौजवान वन व्हीलिंग करे रहियो तो मोटरसाइकिल कंट्रोल में निकिरी वई। गढ़ी असन वेझो पुलिस पारां मुखी ज़मींदार के मुक़ाबलेबाज़ बाज़ियाब करण की दावा। इलाइक़े में भुंग भरण जा चोबोल। पुलिस जो चवणु आहे त बहराम खान खोसो के 40 ॾींहं अॻु ॻोठ प्यारो खोसो मां धाड़ियल अगवा करे विया हुआ। अगवा में मुलविस जवाबदार अहमद अली बंगलाणीअ खे हथियारनि समेत गिरफ़्तार कयो आहे।